बेबी के एक लिबास में 2 साल कट गए। यार केड़ी भी कोई गरीब छो न हुजे, एडी का गुर्बत अजरुकुम अल्लाह। हिन रात के शाम शहीदा चवना है, जेका सुभाणे वारी रात है न शाम गरीब चवना है। या ज़हरा अल्लाह के बेगम में न रोआ रही यार। जो कोई सहारो न हुजे न, उनकी कैफियत छा होंदी तसव्वुर कयो ज़हनन में। एक शख्स आ जेको तन्हा तलवार ते मथो टेके पियो आ, एक ज़ालिम सट करे चएसि, ओ हुसैन इब्न अली। मज़लूम मथे मुंह करे जो ॾिठो हिन ज़ालिम करबला जी ज़मीन मां पत्थर खणी मुंहिंजे मज़लूम खे ऐं हकलूं ॾींदा था वञनि, चवंदा था वञनि, मारियो हिन जो अब्बास मारिजी वियो। या ज़हरा अल्लाह के बेगम में न रोआ रही। मारियो हिन जो अकबर भी मारिजी वियो, हिन जो कासिम भी मारिजी वियो, हिन जा ओन मोहम्मद भी मारिजी विया। अज़ादाराने मज़लूम करबला जॾहिं मारो मारो जी सदा हुई न, का ॿुधे या न ॿुधे हुन साईं सकीनो ॿुधो। या ज़हरा या हुसैन कर मन हंज चई, तू खुश नसीब आ तुंहिंजो घोड़ो ज़मीन ते न किरंदो आहे। मुंहिंजी साईं ज़हरा झोल झले चवंदी आहे, तूं मुंहिंजे हुसैन खे रोअण वारो आहे। अजरुकुम अल्लाह के बेगम में न रोआ रही। अज़ादाराने मज़लूम करबला रिवायत जा जुमला आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जी मैदान में तनहा रहिजी वियो। विदा करण जे लाइ बीबियुनि छा हुयो, मौला जन फरमाइनि था, भेण ज़ैनब, भेण रुकैया, भेण उम्म कुलसूम, हुसैन जो आखिरी सलाम क़बूल कजो। अज़ादाराने मज़लूम करबला मौला हुसैन सां नंढड़ी जंहिंजी 4 सालनि जी का न्याणी हुजे या पुट हुजे, मोहब्बत जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था। यार 4 सालनि जी न्याणी ॿियूं बीबियूं मोकिलाए रोनियूं, रोइण वारो बीबी भाकुर पाए रोए जंहिंजी बाबा तो जहिड़ो वरी अचणो न आहे। या ज़हरा अज़ादाराने मज़लूम करबला मौला के घोड़े ते सवार करायो बीबिन। मौला घोड़े ते सवार, मौला घोड़े के लगाम में हथ विधो, हलण जी कई, घोड़ो नथो हले। मौला जन फरमाइनि था, मुझो अब्बास भी मारे वियो, मुझो अकबर भी मारे वियो, मुझो असगर भी मारे वियो। घोड़ा जीअं मां 3 ॾींहंनि जो बुखे प्यासो आहियां, तूं बि थकिजी पियो आहीं। रोइण वारो घोड़े जी वफ़ा त ॾिस, घोड़ो चए थो, मौला थको न आहियां, पेरनि में त ॾिस न। रोइण वारो मौला जे पेरनि में ॾिसे, 4 सालनि जी नंढड़ी साइण सकीना रोई जल्दी, घोड़ा मुंहिंजे बाबा खे मैदान न खणी वञे हा। ओ जेके बि विया आहिनि मैदान मोटिया न आहिनि। अजरुकुम अल्लाह। अज़ादाराने मज़लूम करबला इमाम हुसैन तलवार खणी, जंग नाहे कई, मौला तलवार खणी इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला जे मैदान जी तरफ हलियो। दुश्मनन के तलवार खणी मौला रोई फरमाइंदा, तू मुझे अकबर के मारे हो, तू मुझे कासिम के मारे हो, तू मुझे अब्बास जा बाजू कपिया हा। अज़ादाराने मज़लूम करबला बाजुनि जो नालो आयो न, हिक ज़ालिम छा कयो, इमाम हुसैन के तीर हयो, के नेज़ा हया, के तलवारूं। अज़ादाराने मज़लूम करबला आखिरकार असर आशूर थी, मौला सिर सजदे में रखियो, हिन ज़ालिम शिमर ज़रबूं हलाईंदो रहियो। रोइण वारो काई बीबी अचे न अचे, 4 सालनि जी बतूल भॼंदी आई आहे, रोई करे चए थी, ज़ालिम ईअं तो बाबा खे कुए, ओ ही कोई बेवारिस आहे। रोइण वारो बेवारिस जो नालो आयो न, हीर शिमर कमीने ख़ुदा लानत करेसि। रिवायत चवंदी आहे त 4 कदमनि ते या 7 कदमनि ते साइण बीठी, मां चवंदो आहियां उते बीठी आहे जिते शिमर जो हथ पियो पुॼे। हिक हथ में साइण जो ज़ुल्फुनि में हथ विझी, ॿिए हथ सां मारे थी पियो। रोइण वारो साइण जी आवाज़ पई अचे, न मार मुंहिंजे मज़लूम बाबे खे, 3 ॾींहंनि जो बुखे प्यासो आहे।
करे घर पहुंचो दकुल बाप कहीं धीअ डुकंदी आई बाबा ओ बाबा हिते कई गरीब कैदी आया आहिनि बाबा हिकु ज़ालिम आहे बाबा हिकु ज़ालिम आहे उन होको ॾींदो वियो आहे हिन गिली में त हिकु बाग़ित ते यज़ीद फतह पाती आहे जेके जंहिं जंहिं उनखे न मारियो आहे वञी उनखे मारियो उनजो कोई न रहियो आहे जेको न मारींदो असां उनखे मारींदासीं बाबा मां बचपन में यतीम थियण नथी चाहियां अल्लाह ॼाणे साइण सकीना चइनि सालनि में यतीम अजरकुम अल्लाह हू अब्दुल्ला कूफी चए थो मां जॾहिं पहुतुमि ॾिठुमि सब मारण वारा हिकिड़ो मेरो माण्हू कोई काथो थो मारे कोई तीर थो हणे कोई तलवारूं कोई निज़ाम थकल पियो बना रोइण वारो मां जेतिरो सम्झाए सघां अज़ादारान मज़लूम करबला धीअ चयो हुअसि बाबा उन्हनि जी लुट मां हिकिड़ी मुंडी मूंखे आणे ॾिजां बाबा हिकिड़ी मुंडी आणे ॾिजां रोइण वारो पहुतो न ग़रीब करबला जे साम्हूं मौला हुसैन फरमाइनि था अब्दुल्ला धीअ चयो हुई मुंडी अब्दुल्ला हीअ मुंडी वठ मां हुसैन खे न मारजां जे चाही तो भला मूंखे मार तूं चाही तो मूंखे मार लेकिन मुंहिंजी आल बैत जे क़रीब न अचिजां ही क़याम बीबियूं न आहिनि नबी जूं धीअरूं आहिनि या ज़हरा अज़ादारान मज़लूम करबला हीअ शाम शहीदा हुई ख़त्म थी वई शाम शहीदा अचो त ॿुधायांव शाम गरीबा रोइण वारो सभिनी चयो जंहिंखे वणे जंहिंजूं चादरूं लाहियो अली जी धीअ ज़ैनब औलिया जी चादर न लाहियो या ज़हरा अल्लाह के मेरे गम में न रुवारे या ज़िंदगी या नसीब अलाए केरु 10 मुहर्रम त वरी जिंदा हुजे मौला शबीर तव्हां सभिनी खे करबला ॾेखारे अज़ादारान मज़लूम करबला जंहिंमहिल चयई न 10 मुहर्रम शहीदा ख़त्म हाणे गरीबा शुरू चयई जंहिंखे वणे जंहिंजूं चादरूं लाहे अली जी धीअ ज़ैनब जी चादर मुंहुं लाहींदुमि रोइण वारो 40 बदमाश घोड़नि ते सवार थी आलिया साईं जे ख़ैमे जे ॿाहिरियों आया बीबी जी आवाज़ थी अचे अब्बास ओ मुंहिंजा इल्मनि वारा गाज़ी अॻे त पखी बि गुज़रण न ॾींदो हुए हाणे 40 शराबी तुंहिंजो मुक़द्दर आहे या मुंहिंजो मुक़द्दर आहे रोइण वारो 40 बदमाशनि जो नालो आयो मर दरिया ते गाज़ी जी लाश तरती वई रोई करे जे तुंहिंजे नौकर खे इजाज़त ॾियो ओ तुंहिंजे सिर तां चादर न लहे या ज़हरा हौसले सां ॿुधजां ओ रोइण वारो जंहिंमहिल कमीनो आयो न करीब साइण जे रोइण वारो हीअं नेज़ो बुलंद कयईं साइण जी चादर खे छिकईं बीबी न पई ॾे चादर पाण ते पई छिके ही ज़ालिम पाण ते पियो छिके साइण पाण ते पई छिके ज़ालिम ताज़ियानो खणी मुंहिंजी साइण खे हयो आवाज़ आई गाज़ी मुंहिंजी चादर या ज़हरा लुटी वई चादरूं हाणे चवनि था आले रसूल जा दुर आले रसूल जा ज़ेवर असां लुटींदासीं सभिनी बीबियुनि जा दुर लही विया ज़ेवर लही विया ख़ुदा लानत करे शमर मलम ते हीअं ॾिठईं हिननि में हुसैन जी धीअ सकीना जो दुर न हो और रोइण वारो माफ़ी जो सख़्तु जुमिलो लॻे अज़ादारान मज़लूम करबला ॿियनि बीबियुनि जा दुर ॾिठईं चए थो हिन में हुसैन जी धीअ जा दुर न आहिनि हलियो ताज़ियानो खणी साइण सकीना जे ख़ैमे जे तरफ़ जिते मुंहिंजी साइण आलिया वेठी हुई साइण सकीना वेठी हुई रोइण वारो ही ज़ालिम पहुतो उन मक़ाम ते जिते मुंहिंजी साइण सकीना हुई साइण सकीना छा पई करे कॾहिं उथे पई कॾहिं वेह पई रोई चए पई ज़ालिम ही दुर लाहींदी थी अम्मा पाराईंदी थी अम्मा मूंखे दुर लाहे नथा अचनि रोइण वारो ही शिमर ख़ुदा लानत करे बस गुस्ताखी अहिड़ी कई कुंडा कुंडनि सां मिलियल हा अहिड़ी का गुस्ताखी कई मौला जन फरमाइनि था सलाम हुजे ॾाॾीअ ते ओ जंहिंजो खून कननि मां कपड़ ताईं जारी या ज़हरा अजरकुम अल्लाह हिकिड़ी रिवायत ॿुधो अज़ादारान मज़लूम करबला जॾहिं बि मुंहिंजी साइण रुनी न हिकिड़ो भेण करे चवंदी हो मुंहिंजो महबूब बाबा
ओ बाबा तोखा सवा सकीना जी नथी सघे। ओ बाबा हिकिड़ो भाई सकीना जे सीने ते सकीना जा त कलही वञनि। अज़ादाराने मज़लूम करबला बस हिकिड़ी रिवायत ॿुधो माफ़ी वठां। मंज़िल नसीबैन ते काफ़िर जॾहिं पहुतो न मंज़िल नसीबैन ते शिकर ख़ुदा लानत करेसि ताज़िया नु खणी घोड़े जे मुंहं खे हयो। हुन जा उमर साह चए थो ओ कमीना जानवर के मुंह ते न मार ही अल्लाह जो जिक्र करियो आहे। रजरनी असां सकीना रोई करे चई बस सजाद हिन ज़ालिम के चो जिते वणस मारे मुंह ते न मारे। ओ बस सजाद पूजा रुखसार जख्मी ओ सजाद माए तेरी जख्मी थी वई आहे 4 सालन में बुढ़ड़ी थी वई आहे। इन्ना लिल्लाहि